ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। राणीपुर खां पीपी अॻवान फरियाल टालपुर जी सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस जी दरगाह ते हाज़िरी थी आहे। फरियाल टालपुर दराज़ा शरीफ़ में हज़रत सचल सरमस जी मज़ार ते गुल रखिया, चादर चाढ़ी ऐं मुल्की सलामती लाइ दुआ घुरी। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। राणीपुर खां पीपी अॻवान फरियाल टालपुर जी सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। फरियाल टालपुर दराज़ा शरीफ़ में हज़रत सचल सरमस जी मज़ार ते गुल रखिया, चादर चाढ़ी ऐं मुल्की सलामती लाइ दुआ घुरी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सुहेल अनवर सियाल, सरदार खान चांडियो, बैरिस्टर शिराज राजपर ऐं ॿिया अॻवान फरियाल टालपुर सां गॾु हुआ। वधिक अपडेट्स मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर गुल हसन चांडियो सां। जी गुल हसन, वधीक छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां ॿुधायां पाकिस्तान प्रिंसिपल जी सूबाई अॻवान मैडम फरियाल टालपुर दरगाह सचल जी हाज़िरी भरे गुलनि जी चादर मुल्क सलामती लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। दरगाह सचल जे सजाद नशीन ख्वाजा अब्दुल अकर फारूकी ऐं संदसि भाउ नज़र फारूकी जेको इस्तेमालु करे गिड़ू उॾायो आहे। उन मौक़े ते सोल अनवर सियाल, सरदार चांडियो, सईद माशकुल शाह ऐं शिराज राजपुर साण गॾु आया। मां इहो ॿुधाईंदो आहियां त अॼु जेको आहे सो राणीपुर में राणीपुर हाउस ते जेको आहे सो मैडम फरियाल टालपुर जेको आहे मर्कज़ अॻवान जेका आहे उहा पहुची करे पीर सईद माशूक अली शाह जेको जीडी जो जॉइंट जनरल सेक्रेटरी उन जेको आहे सो अॼु जीडी खे अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको आहे सो शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। ऐं उन मौक़े ते जेको आहे सो मैडम फरियाल टालपुर जा शुक्रिया अदा कया आहिनि। ऐं उन माशूक शाह जे ऐलान खां बाद में जेको आहे सो हिते जेको आहे सो ज़िले में जेको आहे सुहाणी अची विया ऐं पाकिस्तान। ठीकु आहे, वॾी महिरबानी गुल हसन तफ़सील ॾियण जे लाइ।